मां घोर पिरियं जे कदे मन तां जाते जाते पुगाओ ते रहमत थी वयो फर्श खां अर्श ते सुहिणो सजण अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी। जंहिं माउ जे गोद में मिठेड़ो ॼमियो उन माउ मिठीअ जो मान चो। जंहिं माउ जे गोद में मिठेड़ो ॼमियो उन माउ मिठीअ जो मान ऊचो। जंहिं दाईअ जे घर पहुता कदम वॾी दाई हलीमा जी शोहरत थी वयो फर्श खां अर्श ते सुहिणो सजण अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी। जंहिं शहर में सुहिणो ॼमियो ऐं घुमियो उन शहर मके जो शान ॾिसो। जंहिं शहर में सुहिणो ॼमियो ऐं घुमियो उन शहर मके जो शान ॾिसो। जंहिं सवारीअ ते पिरी रखी आ कदम उन सवारीअ में वॾी ताक़त थी वयो फर्श खां अर्श ते सुहिणो सजण अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी। जंहिं कदम पिरियं जा मदीने पुगा थिया आला मदीने जा रुतबा। जंहिं कदम पिरियं जा मदीने पुगा थिया आला मदीने जा रुतबा। जंहिं पहुता अयूब जे घर में कदम अयूब जे घर में बरकत थी वयो फर्श खां अर्श ते सुहिणो सजण अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी। मां घोर पिरियं जे कदे मन तां जाते जाते पुगाओ ते रहमत थी वयो फर्श खां अर्श ते सुहिणो सजण अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी। जंहिं जंग बदर में पहुता कदम रब के डाकया उन ॾींहुं करम। जंहिं जंग बदर में पहुता कदम रब के डाकया उन ॾींहुं करम। कुफरान जी बुछड़ी हालत थी इस्लाम जी आला नुसरत थी वयो फर्श खां अर्श ते सुहिणो सजण अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी। मां घोर पिरियं जे कदे मन तां जाते जाते पुगाओ ते रहमत थी वयो फर्श खां अर्श ते सुहिणो सजण अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी।